अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन के सिंध जाई ड्रामे के बारे में अॻकथी ॿुधाइण वारो आहियां, यानी अचण वारी किस्तन में छा थियण वारो आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन के एक नंढड़ी गुजारिश है, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुझी वीडियो के लाइक ना कयो तो मुझी वीडियो के लाइक कयो ऐं वीडियो पसंद अचे तो कमेंट ज़रूर कजो। जी दोस्तों, मां तव्हां दोस्तन के सब खां पहिरियां ॿुधाईंदो हलां त सिंध जाई ड्रामो हाणे तमाम जल्द ख़त्म थियण वारो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जाई ड्रामे में गोहर ऐं शम्मा जी शादी कराई वेंदी ऐं होॾां वरी नादर ऐं सदोरीअ जी ॿीहर शादी कराई वेंदी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे हिन ड्रामे जूं कुछ किस्तूं बचियूं आहिनि ऐं ही ड्रामो हाणे तमाम जल्द ख़त्म थियण वारो आहे। दोस्तों छा वॾेरी महरूअ जी सुल्तान सां शादी थींदी या न, इहो मूंखे कमेंट में ज़रूर ॿुधाइजो। दोस्तों तव्हांखे ही ड्रामो कीअं लॻो सिंध जाई, इहो भी कमेंट में ज़रूर ॿुधाईंदा। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तन के खुश रखे ऐं सलामत रखे।